नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे टिंडोग़लम हैदर में ख़बर ॾींदा हलूं त टिंडोग़लम हैदर में एहसास रजिस्ट्रेशन जो सिलसिलो शुरू थी चुको है। हर यूनियन काउंसिल में मरहलेवार रजिस्ट्रेशन थी रही है। तालका टिंडोग़लम हैदर के दोस्तन के गुजारिश है तो टिंडोग़लम हैदर में एहसास रजिस्ट्रेशन सेंटर मौजूद है, जिते हर यूनियन काउंसिल जी शेड्यूल मुताबिक पंहिंजे ॻोठनि जे माण्हुनि खे आगाही ॾियनि त जीअं वधीक परेशानी खां बची सघनि। मुक़रर तारीख़ खां अॻु सेंटरनि ते ॿिए कंहिं तालके जे सेंटरनि ते न वञनि। टोकन जी फीस वगैरह कुछ भी ना है। रजिस्ट्रेशन बिल्कुल मुफ्त है। सेंटर टिंडोग़लम हैदर में मौजूद सेंटर इंचार्ज ज़ुबैर अहमद साफ़िन से ॻाल्हियूं कंदे चयो है त सेंटर बेहतर नमूने से हली रहियो है। सेंटर ते SOPs ते सख्ती से अमल कराए पियो वञे। हर रोज 150 टोकन फराहम कया वेंदा आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।